12/7/2026 ते शंबाणी ज़ात शंबाणी तुबराणी ऐं अॻिली धुर वसाड़नि जो फ़ैसिलो तय कयो वियो त ॿिनि खूननि ऐं हमलनि बाबति थियल नुक़सान मक़तूलनि जंहिंमें शहीद अमीर अली तुबराणी जे खून बहा जो 75 लख रुपया तय कयो वियो आहे, जॾहिं त ॿिए मक़तूल शहीद अब्दुल सत्तार शबाणी जा बि 75 लख रुपया खून बहा मुक़ररु कयो वियो। इन खां अलावा घरनि ते थियल हमलनि नुक़सान वग़ैरह या जिन में FIR वग़ैरह थियूं कोर्टुनि में ख़र्चा वर्चा थिया उन जो 25 लख रुपया जेको लॻायो वियो आहे। शंबाणी ते जेको हमिलो थियो उन जा 25 लख मतिलबु त शहीद अब्दुल सत्तार शंबाणी जे 75 लख रुपया खून बहा ऐं 25 लख रुपया FIR ते ख़र्च ॿियो हमलनि जो शहरियूं ज़ख़्मी थियूं उन खां अलावा मक़तूल शहीद तुबराणी फ़क़ीर जे दोनों हिक ॿिए ते थियल केसनि तां हथु खणंदा, मसलन मक़तूल नदीम वसाण जे केस तां सईद अहमद वसाण वारा हथु खणंदा ऐं मक़तूल अब्दुल सत्तार शबाणी जे केस तां मोहम्मद अमीन शबाणी हथु खणंदो, जॾहिं त मक़तूल अमीर अली तुबराणी जे केस तां फिरादी मोहम्मद रफ़ीक तुबराणी हथु खणंदो। मक़तूल शमसुद्दीन वसाण जो बंदि थियल केस बंदी रहंदो जेसि ताईं गोपांगन सां फ़ैसिलो थिए। फिरादी अयाज़ वसाण वारो केस बि बंदि रहंदो जेसि ताईं गोपांगन सां फ़ैसिलो थिए। गोपांगन ऐं वसाणनि जे फ़ैसिले लाइ ख़ादिम हुसैन आराज़ीन दरगाह शरीफ़ जे तरफ़ां फ़ैसिले लाइ कोशिशि कंदो। जेका बि शंबाणी ऐं तुबराणी जूं ज़मीनूं मिल्कियतूं आहिनि उन में वसाणनि तरफ़ां क़ानूनी ऐं सरज़मीन तौरु का बि रंड रोक न विधी वेंदी, बल्कि हिक ॿिए जी इख़लाक़ी मदद कंदा, जॾहिं त वसाण पंहिंजी धुरियुनि वटि ॿिन्ही धुरियुनि वटि ॾंड जी किस्त बि खणी वेंदा ऐं तॾो बि बख़्शाईंदा। जॾहिं ॾंड जी पहिरीं किस्त जेका आहे सुभाणे 13 तारीख़ ते हर हिकु फोती जे वारसनि खे आख़िरि 40 लख रुपया वारसनि खे ॾिना वेंदा, टोटल रक़म 80 लख रुपया पहिरीं किस्त ऐं उन सां गॾोगॾु तॾहिं ते बि तॾो बख़्शाईंदा। ॿी किस्त 12 तारीख़ सेप्टेंबर जी ते ॾींदा, बक़ाया जेका रहियल रक़म हूंदी उहो ॾेई ऐं केसनि सां हिक ॿिए जे ख़िलाफ़ हथु ख़तमु कराईंदा। हाणे इहो आहे मामिलो। ॿियो इहो तय कयो आहे त जीअं तव्हांखे कई ज़मीन जा मसइला आहिनि, कंहिं शहर जा मसइला आहिनि, कई रुकावटूं आहिनि सेल सर्टिफिकेट ते को ॿी ते, उन में इहो तय कयो वियो त जंहिंमें वसाण बिरादरी जेका आहे का बि रंड रोक न विझंदी, जे मसइलो को हूंदो त बल्कि हिक ॿिए जी मदद कंदा।